अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां तंगवाणी मां ख़बर शेयर हलूं। तंगवाणी पुलिस बााثر حبيب बाजڪاڻي जे चवण ते ڳوٺاڻي हाशिम गुजराणी, सहेल गुजराणी, रमيز गुजराणी खे खंभे गुम करण ख़िलाफ़ गुजराणी برادري जे सुल्तान गुजराणी इरफान फुरकान शकील गुजराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बस स्टैंड वटि टायर खे बाहियूं ॾेई सख़्तु एहतिजाज कंदे अॻुवाणनि चयो त पुलिस हिक बासर जे वांगर रहंदे ॻोठ ते चढ़ाई करे असांजे नौजवाननि खे खंभे गुम करे उन्हनि मथां कूड़ा केस दाख़िल करे छॾिया आहिनि। हिननि चयो त असां पुरअमन शहरी आहियूं, असांजी सभिनी खे ख़बर आहे, पर तंगवाणी पुलिस थाणे जो SHO हबीब महर हिकु राशि करप्ट आहे जंहिं असां खां 8 लख रुपया घुरिया आहिनि। न त तव्हांजे नौजवान खे कूड़े मुक़ाबले में गुम करे छॾींदासीं। उन्हनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।